नासिर पाकिस्तानी आलमन सियालकोट वाक़े ते ईंदड़ जुमे ते मुज़म्मत जो ॾियारो मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। संदन चवण आहे त सियालकोट में जे इंतहा पसंदीअ जो मुज़ाहिरो कयो पियो इहा पाकिस्तान ऐं इस्लाम सां दुश्मनी आहे। पाकिस्तानी आलमन सियालकोट जहिड़नि वाक़नि खे निंदण लाइ ईंदड़ जुमे खे मज़म्मत जे ॾियारे तौरु मल्हाइण जो ऐलान कयो आहे। डॉक्टर क़िबला अयाज़, अलामा तकी उस्मानी, अलामा आरिफ वाहिदी, कारी हनीफ जालंधरी ऐं अलामा अमीन शहीदी ते ॿधल वफ़द ॿिनि आलमनि सां गॾु इस्लामाबाद में श्रीलंका जे हाई कमिश्नर सां मुलाक़ात कई ऐं सियालकोट वाक़े ते ॾुख जो इज़हार कयो। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे नाले वारे मज़हबी स्कॉलर मुफ्ती तकी उस्मानी चयो त सियालकोट सान्हे सॼे मुल्क खे सोगवार करे छॾियो आहे। श्रीलंका बिरादर मुल्क आहे। खेसि उमेद आहे त हिन वाक़े सां पाकिस्तान ऐं श्रीलंका जा लाॻापा ख़राब न थींदा। इस्लामी नज़रियाती काउंसिल जे चेयरमैन डॉक्टर क़िबला अयाज़ चयो त सियालकोट सान्हे में मुलविस जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी, जॾहिं त कारी हनीफ जालंधरी चयो त आलिम इस्लाम 10 डिसंबर यानी जुमे ते मुज़म्मत जो ॾियारो मल्हाईंदा। सियालकोट सान्हे जे समूरनि मस्जिदनि ऐं इमाम बारगाहनि में मज़म्मत कई वेंदी। अलामा ताहिर अशरीफ चयो त पाकिस्तान जे समूरनि मकतब फ़िक्र जे नामवर आलमनि श्रीलंका जे हाई कमिश्नर सां ताज़ियत जो इज़हार कयो आहे। हू श्रीलंका खे यकीन ॾियारे थो त इंसाफ़ थींदो। हामिद सईद काज़मी चयो त खेसि सान्हे ते ॾुख पहुतो आहे, जॾहिं त सेनेटर प्रोफेसर साजिद मीर सियालकोट सान्हे जी मज़म्मत कई ऐं मुतासिर ख़ानदान सां दिली हमदर्दी जो इज़हार कयो। अलामा आरिफ वाहिदी चयो त इहा इंतिहा पसंदी पाकिस्तान ऐं इस्लाम सां दुश्मनी आहे। उन मौक़े ते श्रीलंकन हाई कमिश्नर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान ज़रूरत वक़्तु संदन मदद कई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खेनि यकीन ॾियारियो आहे त मुलविस जवाबदारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वेंदो।